बिल्कुल वार्ड 8 ऐं 9 में 5 महीननि खां बिजली लगातार बंदि हुअण जे ख़िलाफ़ अॼु जेके औरतूं आहिनि उहे रोडनि ते निकिरी आहिनि। उहे औरतुनि मेन पब्लिक पार्क ते धरूं हणी वेही रहियूं, जेको जंहिं सबबु मेन शाइरा जेका आहे कराची बदीन रोड जेको ट्रैफ़िक मुअतल थी वई। औरतुनि जो चवणु आहे त गुज़िरियल 5 महीननि खां हिस्को जी लापरवाही सबबु असां सिजावल जे वार्ड नंबर 8 ऐं 9 में लाइट जी जेका ट्रांसफार्म सड़ी विया आहिनि उन्हनि खे तब्दील न कयो विया, उनजे करे सख़्तु परेशान आहियूं। हींअर जेका सिजावल में जेका गर्मी आहे उहा 41 खां 42 सेंटीग्रेड गर्मी आहे, जंहिंमें जे करे असां सख़्तु अज़ाब में मुबतला आहियूं। उन्हनि जे करे असां अॼु धरणो आयो आहे। इन्हनि धरणो हणी सिजावल मेन रोड बंदि करे छॾियो, जंहिं सबबु ट्रैफ़िक जेका मुअतल थी उन खां पोइ सिजावल जो MNA आहे सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी पीपल्स पार्टी जो उहो उन्हनि औरतुनि वटि हींअर पहुची करे उन्हनि सां ॻाल्हियूं करे रहियो आहे। MNA अयाज़ शाह शिराज़ी जो चवणु आहे त तव्हांखे 8 ऐं 9 वार्ड में 4 कलाकनि में बिजली बहाल कराए थो ॾियां। जेके ट्रांसफार्मर सड़ल आहिनि उहे तव्हांखे जल्दी बहाल कराए थो ॾियां। औरतूं उन जेके आहिनि उहे उन्हनि जी ॻाल्हि मञण खां इनकार करे रहियूं आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त असांखे जेसीं ताईं ट्रांसफार्मर लॻाए न ॾिना वेंदा तेसीं ताईं रोड न खोलींदासीं। पर हींअर जेके ॻाल्हियूं आहिनि उहे अली हटंदड़ नवाज़, आहिनि। अच्छा ये वार्ड नंबर 8 ऐं 9 जा इलाइक़ा शहर जी हद में अचनि था। 5 महीननि खां का हेस्को जी ते ऑफिस न आहे। नई हेस्को तरफ़ां का वज़ाहत ॾिनी वई आहे त ट्रांसफार्मर्स कॾहिं तब्दील कया वेंदा? जी अमीर बिल्कुलु वार्ड नंबर 8 ऐं 9 सिजावल जा मेन वार्ड आहिनि, जेके सिजावल जा मेन वार्ड आहिनि, वॾे में वॾा वार्ड आहिनि। इंतिज़ामिया हेस्को इंतिज़ामिया जो चवणु आहे त ट्रांसफार्मर जेके आहिनि उहे सड़नि था, असां उहे लॻाए था ॾियूं। पर उन हवाले सां मुंहिंजी हेस्को वारनि सां ॻाल्हि ॿोल थी। हेस्को वारा चवनि था असां गुज़िरियल 5 महीननि खां हेसि ताईं 3 दफ़ा असां उन्हनि खे ट्रांसफार्मर चेंज करे ॾिना आहिनि, पर उहे हिते छा आहे जो गैर क़ानूनी जेके कुंडा कनेक्शन आहिनि उहे लॻाए करे जेके ट्रांसफार्मर उन्हनि कुंडनि जे करे सड़ी था वञनि। हाणे ऐं जेको आहे असां इन्हनि जो एतिरो बार नथा खणी सघूं, छो जो बार बार असांखे ट्रांसफार्मर नथा मिलनि। इन लाइ असां हैदराबाद में हिकिड़ो लेटर लिखंदा आहियूं जेको 3 महीननि ताईं उहा अप्रूवल मिलंदी आहे। उनखां पोइ ठीकु असांजे आहे, हेस्को ट्रांसफार्मर इंतिज़ामिया हल इहो कढियो त कुंडनि खे रोकण जे लाइ उन्हनि इहे ट्रांसफार्मर्स जेके सड़ी विया उन्हनि खे तब्दीली नाहे कयो। हिन वक़्तु शहरी एहतजाज कनि पिया।